मारवड़न जा जिए वारी थर में तिहा भी घणेरा हणे भलायूं ऐं भेरा ऐं घणे घणी दिस केतरा पर मुझे मुर्शिद मुरब्बी फरमाया ओ जाने जाना ये बुधंदो तकरीर मुर्दन वांगुर न जेरन वांगुर बुधो दिमाग के हासिल कयो सब मुंडे मुते वजे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब ना है नचे सुभान अल्लाह में बरोच मां पाण कोन आयो मूंखे दिलबर साईं मोकिलियो आहे हिकिड़ो कलाक पंहिंजो ॿियो कलाक दिलबर साईं जो कोन छॾींदोसां ॿुधो न ॿुधो ज़ोरी ॿुधाईंदोसां ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब ना है हसीन चेहरो हसीन हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाए पर जने निहारी या रसूल अल्लाह जदे निहारी खिली खिकारी दिलों हजारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठा अम्हां जी असुरुदलानी यारो झलक ॾिठी जे मिठा अम्हां जी हशर जो उनते हिसाब नाहे पर जमाल तुझो कमाल तुझो जदे तो बोली या रसूल अल्लाह जदे तो बोली चपन के चोली खंडरू ऐं माखियूं मखण तो खोली अखर 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 आए मोती माणिक ये थके जो खिताब नाए पर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कासिम रोदनानी वारन जो अवां का सवाल आए या रसूल अल्लाह मुझे सुन दिल पर साईं जो अवां का सवाल आए मिठा छजो कुल मलाल लाहे अवां सा ओरियूं अंदर जूं ॻाल्हियूं हबीब तो खां हिजाब नाहे जो सल्लल्लाहु अलैहि या मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गों भाई अल्लाह रब्बुल इज्जत जे दर दुआ है अज जेका ये महफिल सजाई वही है अल्लाह तबारक व तआला असां के इन महफिल में अचण वेहण बुधण जो अजर ऐं सवाब अता फरमाए जुम्मे जो बाबरकत दिहाड़ो जुम्मे जो बाबरकत वक्त अल्लाह जे दर दुआ है जेको वज बुझूं तो उन ते अल्लाह अमल जी तौफीक अता फरमाए ईमान सा राय वरिशल ईमान सा लदा चवामी कब्र में हशर में महशर में जन्नत में शल मिठे मोहम्मद मुस्तफा जी सुजान शिफात पाड़ो नसीब फरमाए चवामी दोस्तान मोहतरम घणे वक्त खां पो अज कासिम रोदनानी यारन दिल झली आ
रखियो तो मुझे मुर्शिदन करीम जो जलसो सुने किबला दिलबर साईं जो अचण हुए आ पर शरई के मजबूरी जे करे संदन के कुछ मजबूरी थी पई शरई जिने करे ना अची सकिया मुखे अमर फरमान तो तू है मुझा सलाम फकीरन के चो आई उन्हन के वनी पंजे यार जो पैगाम पहुंचाए पेरी एकड़ो दिलबर साईं हुंदो हाने टे दिलबर साईं अल्हम्दुलिल्लाह जिए रोकियन था तिए वजन था फकीर वदन तो पुत्र ये पुरानी जमात कुदवतुल औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जी दौर खां वठी इन कोठ जा पंथ आहिनि असांजे खानदान जा वो वक्त हुंदो जो इते जज्बा हुंदा हा ॾाढ़ियूं हूंदियूं पटका हुंदा हा ज़िक्र हुंदा हा ईंदा हुआसीं त दिल बाग बहार थी वेंदी हींअर जेके तव्हां सुस्ती वारा पेर झलिया आहिनि हींअर गोशमाली लाइ वरी मूंखे साईं मोकिलियो सो अॼु इंशाअल्लाह आख़िरी में तव्हां वाइदो वठंदुसि त तव्हांखे पंहिंजे महबूब जे दर ते वापसि वराइणो आहे इंशाअल्लाह ताला वरी वापसी कंदासीं जेको पंहिंजे यार जो पैगाम हो उनखे दर दर पहुचाईंदासीं प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह तबारक व तआला फरमाए कुरान मजीद में फुरकान हमीद में थोड़ा ध्यान समझे या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो आमिनू ईमान आणियो ए ईमान वारो मोमिनो मुसलमानो ईमान आणियो यानी कलमो भी पढ़ियो सी ला इलाहा इल्लल्लाह भी पढ़ियो सी मुसलमान भी थिया सी अल्हम्दुलिल्लाह मस्जिदुन में बाया सी नमाज़ूं पढ़ियो सी जुमो भी पढ़ियो सी और बुधो अल्लाह तबारक व तआला फरमायो आमिनू तोड़े जो मोमिन थिया हो वरी भी मोमिन थियो समझो या न समझो ईमान आने चुका मोमिन थी चुका वरी रब दो फरमाए मोमिन थियो यो केड़ो ईमान जे जला अल्लाह तो फरमाए थियो शासन शेरा नमाज रोजो ई पिण चंगो कम पर उहो बियो फहम जैसा पसंद थे बिरी जो नमाज पढ़ण भी नेकी आ इबादत आ ईमान जो हिस्सो आ इस्लाम जो हिस्सो आ रोजो रखण भी इस्लाम जो हिस्सो आ हज करण इस्लाम जो हिस्सो आ खैर खैरात करण भी दीन जो हिस्सो आ पर बुधो रब्बे कायनात दो फरमाए नमाज भी पढ़यव रोजा भी रखयव हज भी कयव खैर खैरातूं कयव सदका कयव उमरा कयव सब कुछ करे वेठो वरी भी रब दो फरमाए आमिनू वरी भी ईमान आणियो ए ईमान वारो ए मुसलमानो ता मोमिन थी चुकायो मोमिन थी वयो पर बुधो मु रब वट ईमान जो कुछ पियो ताराज़ू आ मु वट बियो को मापो आ जैसा मां ईमान के तोरी सुभान अल्लाह मु वट ईमान जो मापो बी का शया केड़िया नमाज पढ़ी सी रब जो हुक्म नमाज पढ़निया फर्ज फुट तो ते कर्ज थे त लाई दे न लाई के जो कर्ज देणो जे त लाहेगो कर्ज लाहे सकबो आ कर्ज जे ला जरूरी हुंदो आ उने जे ला मेहनत करनी पवंदी आ नमाज अल्लाह जो फर्ज आ यो अल्लाह जो कर्ज आ यो हर हाल में अदा कर हज मालदार जे मथा फर्ज आ उम्रो नफिल आ ये